कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचर सूबाई मनसब आला जे हुकूमत अवाम जे भलाई खातिर डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस कंदकोट अंदर रीजनल डायरेक्टर मनसब आला जाहिद हुसैन बुर्डो जे सरबराही हेठ खुलियल कचहरी रखी वई, जैमें सरकारी मुलाजमन जे रहल पेंशन रिटायरमेंट और बियन मसइलन जे फौरी हल ते गौर विचार किया। तफसील मुजिब अज जिले डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस में सूबाई मनसब आला जे हुकूमत रीजनल डायरेक्टर मनसब आला जाहिद हुसैन बुर्डो डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस कश्मीर कंदकोट पहुंची खुली कचहरी में सरकारी और रिटायर्ड मुलाजमिन जा मसइला ॿुधा जिन खे फौरी हल करण की हिदायत की। उन मौके ते आयल माण्हुनि डायरेक्टर मनसब आला के पेंशन रिटायरमेंट दुरुस्तगी जे निशानदही कराई ऐं उन मौके ते डायरेक्टर मनसब आला जो चवण हो त सूबाई मनसब आला जे हुकूमत आवाम जा मसइला ॿुधण ऐं उन जे फौरी हल खातिर अॼु डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस कश्मीर कंदकोट पहुता आहियूं त जीअं अकाउंट्स ऑफिस में अवामी मसइलन के संदन जे दर ते ई हल करे सघिजे। ईडीओ मज़हर मक्सी के जी गैर हाज़िरी हुजण जे ते नाणे खाते जे सेक्रेटरी ऐं एजी सिंध के रिपोर्ट करण जी हिदायत कई। खुलियल कचहरी अंदर इंतजामिया न हुजण ते सख्त रुकावट जो इज़हार किया। उन मौके ते असिस्टेंट रजिस्ट्रार काशिफ ज़िया सुमरो, सूबाई मनसब आला जे अमलदारन ज़िले अकाउंट्स ऑफिसर अब्दुल रसूल अबड़ो, अकाउंटेंट मुसरत अली, गुलाम मुर्तज़ा सेठार, सैयद वाजिद शाह, अब्दुल वाहिद गुजरानी और अकाउंट्स अमलदार मौजूद हुआ।